हैदराबाद मां खे आगाह कयो मेडिकल जी टेस्ट पास कंदड़ सिंध जा उम्मीदवार ग्रेस मार्क्स वारे अमल खिलाफ़ सिंध हाई कोर्ट पहुची विया आहिनि। अहिड़ी पिटीशन भी दाख़िल कराई वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, अदालत पाकिस्तान मेडिकल कमीशन, सिहत वारी वज़ारत, VC शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। 4 हफ़्तनि अंदरि जवाब तलब कयो वियो आहे। हैदराबाद मां अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। मेडिकल जी टेस्ट पास कंदड़ सिंध जा उम्मीदवार ग्रेस मार्क्स वारे अमल खिलाफ़ सिंध हाई कोर्ट पहुची विया आहिनि। पिटीशन दाख़िल कराई वई आहे। अदालत पाकिस्तान मेडिकल कमीशन, सिहत वारी वज़ारत, VC शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। 4 हफ़्तनि अंदरि जवाब तलब कयो वियो आहे। तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां नसीर चना खां। नसीर, आगाह कजो। जी बिल्कुल, मेडिकल जी टेस्ट पास जा उम्मीदवार आहिनि जेके ग्रेस मार्कुनि वारे अमल खिलाफ़ सिंध हाई कोर्ट पहुची विया, जिते हुननि पिटीशन दाख़िल कराई आहे। जिते अदालत पाकिस्तान मेडिकल कमीशन, सिहत वारी वज़ारत, शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी समेत लाॻापियल जुर्म खे नोटिस जारी कंदे 4 हफ़्तनि अंदरि जवाब तलब कयो आहे। उम्मीदवार आहे ज़ुल्फ़िकार अली, नरेश कुमार समेत 9 ॼणा आहिनि जिन पंहिंजे वकील एडवोकेट सजाद चांडियो मार्फत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई, जिते जस्टिस सलाहुद्दीन पवर ऐं जस्टिस उमर ख़्याल ते मुश्तमिल जेका डिवीज़नल बेंच हुई, उन्हनि ॿुधणी कयो। हुन मुख्य उम्मीदवारनि दरख़्वास्त में मौक़ुफ़ अख़्तियार कयो त असां पाकिस्तान मेडिकल कमीशन वटि दाख़िला लाइ अप्लाई कयो हो, जंहिंमें असांखे पास करार ॾिनो वियो हो। ऐं पाकिस्तान मेडिकल कमीशन 11 अक्टूबर 2021 ते पब्लिक नोटिस ज़रिए पाकिस्तान जे सभिनी यूनिवर्सिटियुनि खे आगाह कयो त कोरोना दौरान जेके ग्रेस मार्क्सूं जेके मेरिट ते ॾिनियूं वयूं आहिनि उहे। नसीर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।